सुजावल में कश्मीरियन की आबादगारी खिलाफ एहतजाजी रैली कढी वई। रैली में सियासी समाजी धुरियुनि, वकीलनि, शहरियनि, सूफ़ी संगत के कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। रैली के वकील लियाकत जमाली, सुल्तान खोसो, अमीर ज़ादा पंवर, मुमताज़ लगारी, आमिर मेमन ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ जे एरे सिंध दुश्मन रिथा के रद्द कयूं था। इन्हनि चयो त सुजावल में अॻु में ई गुरबत तमामु घणी आहे। हिते को बि यतीम खानो नाहे जो ॿारहनि माण्हुनि खे आबाद कजे। सुजावल जी साहेली पट्टी जे रहवासियुनि गुरबत जी लकीरनि खां हेठि ज़िंदगी गुज़ारीनि था। कानून मुताबिक़ अहिड़ियूं ख़ाली पयल ज़मीनूं मुक़ामी रहवासियुनि खे ॾिनियूं वञनि जीअं हो ज़मीनूं आबाद करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघनि। इन्हनि मुतालबो कयो त कश्मीरियुनि खे आबाद करण वारी रिथा समेत सभई सिंध दुश्मन जी रिथाऊं ख़तमु कयूं वञनि। ॿिए सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट राज़ पठान, शाहीन न्यूज़, सुजावल।